नाज़िम वरी वज़ीर मुराद अली शाह सां चीनी कौंसिल जनरल जी मुलाक़ात दौरान बरसाती बोर्ड जे मसइलनि बाबति ॻाल्हियूं। बरसाती बोर्ड निकाल करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर चयो आहे त हाणे माण्हू घरनि ॾांहुं वापसि वञणु शुरू थी विया आहिनि। हाणे असां घरनि जी अरावत जो कमु शुरू करणु वञी रहिया आहियूं। आलमी बैंक जे $500 मिलियन मां घर ठाहिण जो मंसूबो शुरू थींदो। चीनी कौंसिल चयो आहे त चाइना बि सर्वे करे कुझु घर ठहिराए ॾींदी। नाज़िम वरी वज़ीर मुराद अली शाह सां चीनी कौंसिल जनरल जी मुलाक़ात दौरान बरसाती बोर्ड जे मसइलनि बाबति ॻाल्हियूं। बरसाती बोर्ड निकाल करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर चयो आहे त हाणे माण्हू घरनि ॾांहुं वापसि वञणु शुरू थी विया आहिनि। हाणे असां घरनि जी अरावत जो कमु शुरू करणु वञी रहिया आहियूं। आलमी बैंक जे $500 मिलियन मां घर ठाहिण जो मंसूबो शुरू थींदो। चीनी कौंसिल चयो आहे त चाइना बि सर्वे करे कुझु घर ठहिराए ॾींदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।